था किरण खे हिक मां पंहिंजे पुट जी कुंवार कयो पर छा अदा किरण असांजो घर रोशन कयो जो तव्हांजे घर जा विसायल ॾीआ ॿारींदी। अदे पहिरियां त असां तव्हांखे ॾोहारी नज़र पिया अचूं न, पर पोइ इहा ख़बर पई त किरण वॾी नांगिण आहे। नांगिण मुंहिंजे मौसूम पोटे खे अगवा कराए तलाक वरिते। अदा फारूक तव्हां जेको बि कुझु कयो आहे नी सुठो नाहे कयो। शाबस तई अदा आबिद, शाबस तई। अञा बि तूं असांखे थो चवीं त असां सुठो नाहे कयो? किरण जेका तोसां करे वई आहे न उहो तोखे अञा यादि कोन्हे? मूंखां मुंहिंजो पुटु अलाह खसियो आहे, इन में किरण जो कहिड़ो ॾोह आहे? तूं भले पंहिंजे पुट जे मौत जो ज़िम्मेवार किरण खे न सम्झो, पर इहा हिकु हक़ीक़त आहे अदा आबिद। फोन ते असांखे उन्हीअ माण्हूअ इहा धमकी ॾिनी हुई त जेकॾहिं किरण जी तलाक न थी त रहमान जो हशर बि इबरार जहिड़ो ई थींदो। बस फारूक बस, एॾा इल्ज़ाम किरण ते न हण। तुंहिंजे पुट किरण खे तलाक ॾिनी आहे, इहो ई घणो कुझु आहे। अञा बि भाटीअ ते कख थो रखी, वॾो अफ़सोस आहे। पर इहा ॻाल्हि यादि रखजांइ त इबरार जो खून किरण ई करायो आहे। कलसूम, फारूक जी कूड़ी ॻाल्हि ते यकीन न कजां। आबिद तूं अञा बि किरण ते कख थो रखी? कलसूम, माण्हुनि जा हज़ारे वात आहिनि, हर माण्हूअ जी पंहिंजी ॻाल्हि आहे। तूं इन्हनि कूड़ी ॻाल्हियुनि ते एतबार न कर, किरण ईअं नथी करे सघे। मां ॼाणां थी आबिद, तोखे पक आहे त किरण ई असांजे पुट खे मारायो आहे, पर पंहिंजी इज़त जी बदनामीअ खां डिॼे थो। तॾहिं त किरण जी हर ॻाल्हि तोखे कूड़ी थी लॻे। भाउ जी धीअ अथई न, तॾहिं हुनखे सचो थो करार ॾे। किरण, मुंहिंजी अलाह खे दाह आहे त तूं ख़ुशियुनि खां सिकी मरंदीअ। हीअ आहे जाबिर, जंहिंजो नालो दहशतगर्दनि जी टॉप लिस्ट में आहे। हीअ आहे विकी, जाबिर जो साथी। जाबिर सां सदाईं गॾु हूंदो आहे, ईअं ई चई सघिजे थो त जाबिर जी खॿी बांह आहे। हीअ आहे शेरू, जेको पुलिस जे हथां मारिजी वियो। शेरू जो दहशतगर्दी में एतिरो नालो कोन हुयो, पर पोइ बि उन्हनि जो नालो हिन फाइल में आहे। हीअ बि जाबिर जो वेझो साथी आहे। हीअ फाइल मां तव्हांजे उन यकीन सां तव्हांजे हवाले। थैंक यू सर। इंशाल्लाह आऊं तव्हांजे यकीन ते पूरो लंघंदुसि। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।